मौसीक़ी जे हवाले सां सिंध में हूँ त तमामु वॾा नाला असां वटि आहिनि ऐं इन हवाले सां जेका मौसीक़ी जेका आहे उहा रूह जी ग़िज़ा तस्वर कई वेंदी आहे। छो त जेको राग रंग ऐं मौसीक़ी जेका आहे उहा सिंध अमर जी जेका आहे धरती जी जेका आहे उहा मुहबत जो हिकिड़ो उॼाण तस्वर कयो वेंदो आहे। अहिड़े हवाले सां सिंध में खोड़ सारा जेके साज़ आहिनि उन्हनि खे तमामु ॿुधी हिकु राहत ऐं सुकून मिलंदो आहे। इन हवाले सां असां वटि असांजे ऑफ़िस में असांजो हिन मौसीक़ी जे रिहान सां तालुक़ रखंदड़ नौजवान आसिफ़ अली जेको आहे ख़ुश्क, उहो पाण हिकु नई हिकिड़ी साज़ जेका आहे हिकिड़ी शइ जेका हीअ जेको सुरंदो नमूने सां जेको तव्हांजे अॻियां हिकु साज़ पियल आहे उन खे हिन हिकिड़ो इजाद कई आहे ऐं उन खे उन पंहिंजे नई हिकिड़े अंदाज़ में पेश कयो आहे। छो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो आसिफ़ ख़ुश्क आहे। मां ही जेको बेंजो वॼायां पियो, हिन बेंजे खे वॼाइण वारा सिंध में तमामु वॾा उस्ताद पिया आहिनि ऐं तमामु सुठो असां खां भला पिया आहिनि ऐं असां खां भलो था वॼाइनि। सभु जेके आहिनि से पिक ते वॼाइनि था। मां जेको हिन में नवाण कई आहे, मां गज़ ते वॼायां पियो। जेकॾहिं मूंखां अॻु में कंहिं उस्ताद बुज़ुर्ग वॼायो आहे तॾहिं बि असांजे नज़रुनि जे अॻियां न चढ़ियो आहे। सो तंहिंजे करे हीअ जेका नवाण आहे, हीअ जेका हीअ आहे गज़, हीअ लॻंदी आहे इन ते वॼंदी आहे सुरंदो सारंगी जेको आहे उन ते वॼंदी आहे। हाणे मां हिन खे बेंजे ते वॼायां पियो। मुंहिंजी नंढड़ी कोशिशि आहे मां ही बेंजो बि वॼाईंदो आहियां, गज़ ते बि पिक ते बि मां बाजो बि वॼाईंदो आहियां, मां ढोलक बि वॼाईंदो आहियां। मां को उस्ताद न आहियां, अञा सिखूं पिया ऐं इनशा अल्लाह जेकर अञा बि मौक़ा वधीक मिलिया त अञा असां ॿियो कुझु करे सघूं था इन मौसीक़ी। मुंहिंजो जोड़ा फ़क़ीर रिज़वान कामरान चांडिया आहिनि काज़ी अहमद जा। उन्हनि वटि माना खोड़ सारा उस्ताद, इहो मोहम्मद हसन अचे थो सुरंदे वारो, उन खे मूं गज़ ते ॾिठो। उन्हनि खां मूं गज़ ॾिठी त मूंखे शौक़ु थियो। मूं चयो हू बि तंद जो साज़ आहे, हीअ बि तंद जो साज़ आहे, इन ते छो न मां भला हिन खे नवाण ॾेई महिनत करे बेंजे ते वॼायां। तंहिंजे करे उन्हनि खे बि ॾिठो ऐं उस्ताद अख़्तर ख़ान कराची वारो सारंगी नवाज़, उहो असां पंहिंजी दरगाह ते घुरायो, उते आयो ऐं उन खे बि मूं फॉलो कयो। उन जो बि तंद जो साज़ आहे, सारंगी बि हिन गज़ ते वॼंदी आहे। उन्हनि खे ॾिसी करे मुंहिंजी दिलि में अचानक शौक़ु थियो, छो न मां इन खे पंहिंजे बेंजे ते वॼायां। बेंजो बि तंद जो साज़ आहे, इहा हिकिड़ी नवाण थी वेंदी ऐं असां में इहा सलाहियत हुई, जंहिंजे करे मां हिन गज़ ते ई बेंजो वॼायां पियो। जी नाज़रीन, तव्हां हिन नौजवान आसिफ़ अली ख़ुश्क जूं तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं।
हिन जेको गज़ ते जेको वॼाइण जी जेका कोशिशि कई आहे ऐं जेको नई हिकिड़ी पंहिंजे पाण खे हिकिड़ो मुतारिफ़ दुनिया लेवल ते मौसीक़ी जो नालो पैदा करण जे लाइ हिन कोशिशि कई आहे। ऐं संदसि जो चवणु आहे त जेकॾहिं मूंखे वधीक मौक़ा मिलिया कंहिं हंधि ऐं सकाफ़त खाते पारां या हुकूमती सतह ते के जेकॾहिं मूंखे को वधीक मौक़ा मिलिया त आउं वधीक मुल्क जो सिंध जो नालो रोशन करे सघां थो। कैमरा टीम सां गॾु अलर सियाल, टाइम न्यूज़ काज़ीमन।